हज़रत सिंध टीवी न्यूज़ जी ख़ुसूसी इलेक्शन ट्रांसमिशन में मां आहियां जो होस्ट मोहसिन बबर। इलेक्शन ट्रांसमिशन में मां मौजूदु आहियां पोल सेंटर 2013 में चूंडनि जीअं जीअं वेझो ईंदियूं वञनि पियूं तीअं तीअं गर्मा गर्मी ऐं गहमा गहमी असांखे इलेक्शन में कुझु नज़र अचे पई। हाणे जीअं जीअं उम्मीदवार पार्टियुनि घणे भाङे पंहिंजे पार्टियुनि ऐं इतिहादनि पंहिंजा उम्मीदवार फाइनल कया आहिनि, पर बहरहाल अञा बि हतमी लिस्ट जेका 18 तारीख़ खां पोइ जारी थींदी उन बाद ख़बर पइजी सघंदी त कहिड़ो उम्मीदवार सां मुक़ाबिलो कंदो, छा इहो मुक़ाबिलो 1 to 1 हूंदो या 3 ऐं 4 नंबर ते जेके उम्मीदवार आहिनि उहे बि हिन हिकिड़े कंहिं न कंहिं तक ते प्लेयर हूंदा, अहम प्लेयर हूंदा। इहो त सिलसिलो जारी रहंदो। नाज़रीन, कल्ह तव्हां फ़ैसिलो ॿुधो जंहिंमें काफ़ी ब्यूरोक्रेसी तब्दील कई वई आहे सिंध जी। सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं ब्यूरोक्रेसी पोइ गवर्नमेंट जी हुई ऐं उहे जेकॾहिं धुर हुआ त पोइ उन्हनि खे तब्दील करणु घुरिजे, पर घणे भाङे अख़बारनि में जेको अॼु रिपोर्ट थियो आहे मीडिया में उहो इहो चयो आहे इहा ब्यूरोक्रेसी खे तब्दील ज़रूरु कयो आहे पर उन जो बदिलियूं कयूं आहिनि, हुनखे ॿियो खातो ॾिनो वियो आहे, हिकिड़े खाते मां घड़ी ॿिए खाते में मोकिलियो वियो आहे। त इहा अहिड़ी क़िस्म जी तब्दीली थी आहे त काफ़ी उन ते तनक़ीद बि साम्हूं आई आहे निगरान हुकूमत जे हवाले सां। ॿी अहम ॻाल्हि जेका अॼु थी आहे उहा इहा त निगरान हुकूमत तक़रीबन 6 वज़ीर जेके आहिनि काबीना जा मेंबर 6 वधीक खणण जो फ़ैसिलो कयो आहे। 17 अॻे ई हुआ, 3 वज़ीर 2 सलाहकार ऐं 1 ख़ुसूसी मुआविन खयो आहे। उन हिसाब सां हाणे काबीना जो अंग 25-26 जे क़रीब थी वियो आहे। सिंध जी काबीना सभिनी खां वॾी निगरान काबीना नज़र अचे थी पोयनि हुकूमतनि खां बि, ऐं पोइ हुकूमतनि में त वॾी काबीना हुई पर निगरान हुकूमतनि खां वॾी काबीना नज़र अचे थी। पंजाब में अञा ताईं 6 वज़ीरनि सां कमु हलायो पियो वञे। साॻी तरीक़े सां मर्कज़ में बि एतिरा वज़ीर कोन्हनि, पर सिंध हुकूमत में शायदि अलवी साहब काबीना में माण्हुनि जे वधाइण जो सिलसिलो जारी करे छॾियो आहे। इहो 2 शयूं आहिनि, ब्यूरोक्रेसी ऐं सिंध काबीना। अॼु इन हवाले सां ई प्रोग्राम में ॿिनि मामलनि ते इलेक्शन ते असां ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहिनि महिमाननि जो मां तारुफ़ कराईंदो हलां। सीनियर सहाफ़ी आहिनि ख़ुर्शीद अब्बासी साहिबु, साईं वॾी महिरबानी। उनखां असांखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी कराची प्रेस क्लब जे प्रेसिडेंट इम्तियाज़ फारान साहिबु। साईं वॾी महिरबानी तव्हां महिमाननि जी। सर शुरू कयूं था इलेक्शन में तव्हांखे हाणे हिन स्टेज ते छा नज़र अचे पियो? काबीना ते पाण ॻाल्हायूं था, पर हीअ जेका गहमा गहमी हाणे सरगर्मी कुझु शुरू थी आहे, कुझु बहितर हाणे लॻे थो त इलेक्शन थींदी ऐं हाणे सरगर्मियूं थोरियूं शुरू थी वियूं आहिनि ऐं पहिरियों कुझु नज़र न पियो अचे, छो त इलेक्शन खां वधीक जेके सरगर्मी खां वधीक अफ़वाह इहे फैलियल आहे त इलेक्शनूं न थींदियूं। वरी पिटीशन में ॾाढो हुन में लाहौर कोर्ट में 2 महीना हिनखे जेको आहे सो पोस्टपोन कयो वञे। इन तरह जा मुतालबा बि हुया ऐं वरी हालतूं जेके आहिनि उहे बि नज़र अचनि पियूं त भई छो त निगरान सेटअप खे सभ खां पहिरियों जेको हुनखे टास्क ॾिनो वियो इहो ॾिनो वियो त तव्हां अमन अमान सूरत ॿाहिरि करायो ऐं पहिरीं मीटिंग जेका आई निगरान वज़ीर लाइ कई अमन अमान सिलसिले में कई ऐं लेकिन उहो ऐं नज़र कोन पियो अचे। अञा ताईं सूरत तक़रीबन उहा ई साॻी हले पई जीअं पोइ गवर्नमेंट में हुई। त अमन अमान जी सूरत इंतिहाई ज़रूरी आहे इलेक्शन जे, अगरि शफ़ाफ़ इलेक्शन करणु चाहियो था त या सियासी कारकुननि खे इन्वॉल्व करणु चाहियो था त इन अमन ॾिसो न, को ज़मानो तव्हां पहिरियों इलेक्शन ॾिठी हूंदियूं त केॾा हला गुला घिटियुनि में माण्हू निकिरी पिया अचनि, रैलियूं, पंहिंजो इहो गाननि ते डांसूं, इहो तव्हां इहो कल्चर इन खां बग़ैर इलेक्शन मां सम्झां थो उहो इलेक्शन चई नथा चई सघूं हुनखे। छो जेसि नंढी सतह ते को कारकुन इन्वॉल्व नथो थिए, उनजी इन्वॉल्वमेंट नथी तेसि ताईं उहो माहौल तमामु ज़रूरी आहे पैदा करणु निगरान गवर्नमेंट जे लाइ। उहो पैदा माहौल पैदा कुझु थी वियो आहे मीडिया में। असां ॾिसूं पिया मीडिया जो 90-95% जो हिसो आहे, अख़बार हुजनि या इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, उनजो 90-95% हिसो इन ते ई इलेक्शन ते ई हू फोकस कनि पिया। ज़ाहिर आहे न, ॾिसो चैनल हुजनि या अख़बार हुजनि त ज़ाहिर आहे इलेक्शन हुनजो पंहिंजो किरदारु आहे। ॾिसो न तव्हां हिते सेल क़ाइमु करे वेठा हो, हर इदारे तमामु चैनल जेके सेल क़ाइमु कया आहिनि ऐं सभिनी निगरानी आहे सुठे नमूने राब्ता करणु, उहो त तव्हांजी ज़िमेदारी में शामिलु आहे। ॻाल्हि आहे त स्टेट जी ज़िमेदारी आहे या निगरान गवर्नमेंट उहा पंहिंजी ज़िमेदारी पूरी करे त वधीक उन में जेको आहे सो शफ़ाफ़ियत नज़र ईंदी उन शयुनि में। ऐं ख़ासि तौर ते असां वटि अंदरूनी सिंध जेको आहे सो उते बि पहिरियों कोन, उते बि हाणे इहे सरगर्मियूं जेके शुरू थियूं आहिनि ऐं डोर टू डोर, हीउ पहिरियों दफ़ो नज़र आयो आहे केतिरनि इलाइक़नि में डोर टू डोर वञनि था कैंडिडेट पाण। ऐं कंहिं ज़माने में जलसा आम थींदा हुआ, हाणे उहो कल्चर बि अञा नज़र न आयो आहे, छो त भुटे जो कल्चर शुरू कयो हो जेको वॾा जलसा थींदा डिस्ट्रिक्ट वाइज़ या डिवीज़न वाइज़, उहो सॼो कवर कंदा इलेक्शन जे तमामु प्रोसेस खे। हाणे उहो नज़र कोन थो अचे। हाणे आहे त जेके कैंडिडेट आहिनि त डोर डोर पाण वञिणो पए थो उन्हनि खे, पंहिंजी लोकल अंदाज़ सां जेको आहे सो उहो कोशिशूं कनि था पिया। यानी उन में तव्हांखे ख़बर आहे त असांजी बिरादरियूं इन्वॉल्व थी वियूं हाणे ऐं शख़्सियतूं इन्वॉल्व थी वियूं, उन सहारे जेको मामला भले ख़ुशी जी ॻाल्हि आहे थोरो घणो टेम्पो जेको आहे तब्दील थियो आहे। जी इम्तियाज़ साहिबु तव्हां छा चवंदो, टेम्पो ठहे पियो इलेक्शन जो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बिल्कुलु टेम्पो ठहे थो। जीअं अवां चयो न त मीडिया जेका बि आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे या प्रिंट मीडिया हुजे उहो उन ते फोकस थियल आहे।
मुंहिंजे ख़्याल में ट्रेंड चेंज थियो आहे, छो जो इलेक्शन कमीशन जीअं 15 लाख वारी जेका माना लिमिट रखी आहे हुनजे लाइ तमामु सख़्ती कई आहे, ऐं उनजो चवण बि इहो बि आहे त चूंडुनि खां पोइ रिज़ल्ट खां पोइ बि ई स्क्रूटनी वारो माना प्रोसेस जेका कंटिन्यू रहंदो। थी सघे थो इहा सूरत हाल हुजे, हिन करे पार्टियुनि पंहिंजो पाण कान का स्ट्रेटेजी ठाही हुजे त को अहिड़ो कमु न हुजे त उहो एक्सीड कयो या को मुखालिफ़ वञे पोइ इलेक्शन कमीशन वञे या कंहिं ट्रिब्यूनल में वञे त हीअ 15 लाख खां एक्सीड कयो आहे, इहा थी सघे थो इहा बि ॻाल्हि हुजे। बाक़ी हाणे सॼो फोकस जेका आहे उहो पार्टियुनि लीडरशिप जे हवाले सां, हिन सां वॾी पार्टियुनि खे को नुक़सानु कोन्हे, छो जो पीपल्स पार्टी हुजे, मुस्लिम लीग नून हुजे, तहरीक इंसाफ़ हुजे, अवामी, इन्हनि जा जेका लीडर आहिनि हू अचनि पिया इलेक्ट्रॉनिक मीडिया ते, ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया बि अहिड़े नमूने सां कैंपेन पिया हलाइनि त जीअं ही लीडरशिप उते अची नंबर 1 2 3 4 ताईं त उहो पंहिंजो मैसेज जेको आहे उहो डिलीवर करे रही आहे ऐं कन्वे करे रही आहे। बाक़ी इहा डोर टू डोर वञण वारो, बाक़ी भुट्टो साईं जीअं शुरू कयो उहो हाणे सम्झ में ईअं थो अचे बिरादरीज़म वरी माना जीअं लोकल गवर्नमेंट में हूंदो आहे ईअं वरी जनरल इलेक्शन में बि इहा सूरत हाल जीअं अब्बासी साहब चयो त हाणे बिरादरी शख़्सियतूं हू हिन में न रुगो इन्वॉल्व आहिनि बल्कि इफेक्टिव बि आहिनि, कंहिं न कंहिं हंध ते न बल्कि मौसर तरीक़े सां इफेक्टिव बि आहिनि शख़्सियतूं बि ऐं बिरादरी बि। इहा डेमोक्रेसी जे हवाले सां ॾिसजे त इहा सुठी ॻाल्हि न आहे, जीअं चइबो आहे त जेकॾहिं ईअं हूंदो त इहा पर्सनालिटीज़ जेका आहिनि या बिरादरियूं जेका आहिनि उहे डोमिनेट कंदियूं, पार्टियुनि खे बि डोमिनेट कंदियूं या उते जेको बि खटंदो हुनखे बि डोमिनेट कंदियूं। त पार्टी जो जेको स्ट्रक्चर आहे या पार्टी जी जेका उहो इन्फ्लुएंस हूंदो आहे माण्हुनि ते, उहो मुंहिंजे ख़्याल में कमज़ोर हूंदो। हिन ते वॾी वॾी जेका बि जमातूं आहिनि उन्हनि खे माना इन ते का न का ॻाल्हि करणु खपे, ऐं हिन जी जेको माहौल ठहे पियो हिन खे शुरूआति में ई ख़तमु करणु खपे। उहो इन्हनि जे फेवर में बि आहे, न त ईअं ई हूंदो त पोइ जीअं जीअं सीटूं वधंदियूं त पोइ जीअं लोकल गवर्नमेंट में लोकल बॉडीज़ में हूंदो आहे त नंढिड़ो उहो हल तक नंढिड़ो हूंदो आहे त हुन में का बि बिरादरी जेको हुन तक में डोमिनेट करे थी उहो हुनजो नुमाइंदो खटी। भाई साहब इम्तियाज़ साहब जेका ॻाल्हि कई आहे, हाणे घणो करे ज़ात बिरादरी वारे चक्कर में माण्हू घणो वञनि पिया नज़र अचे जी बिल्कुलु, उम्मीदवार खणी वञनि, पंहिंजो पैगाम खणी वञनि, पार्टी जो नज़रियो खणी वञनि, मुस्तक़बिल में हुननि जो पंहिंजो मैनिफेस्टो खणी वञनि, उहो बजाए वॾेरनि खे हथु करे या नंढनि ज़ातियुनि खे हथु करे तूं हली या तूं हली, इहो असांखे नज़र गहमगमी इन ते घणी अचे भई फलाणे वॾे वटि पहुची वियो, फलाणे वॾे वटि पहुची वियो। साईं उहो ॾिसो न, मां सम्झो भुट्टे साहिब खां पोइ उन दौर में कुझु न कुझु नज़रियाती शयूं हुयूं ऐं नज़रियात सां मुक़ाबिला कंदा, ऐं ख़ासि तौर ते हिते जीअं ज़ाल जे दौर में कम्युनिस्ट जे पोयां पइजी विया ऐं हिकिड़ो नज़रियो हुयो उहे माण्हू हेठि मथे थी विया की काॾे मतिलबु नज़रियो हिकिड़ी अहिड़ी शइ आहे, उन बुनियाद ते अगरि कंहिं कारकुनी तजबीत थिए थी या माण्हुनि ताईं पहुचे थो ऐं माण्हू एक्सेप्ट कनि था त मां सां इहा हिकिड़ी असली जमहूरियत जो उनखे रुख मिली सघे थो। उन बुनियाद ते अगरि इलेक्शन थिए ऐं उन बुनियाद ते वोट ॾिना वञनि, हिकिड़ी मेरिट ते, नज़रिये जी मेरिट ते। पर छो त पाकिस्तान में मां सम्झा हिते असां नज़रियात जेके ख़तमु थी विया आहिनि ऐं उन ख़तमु थिए हिकिड़ो वॾो अर्सो हुजे, मां सम्झो 25-30 सालनि खां वठी नज़रियात जी ॻाल्हि ई कान्हे। मंशूर जे आसिरे ते माण्हू वोट ॾियनि था, मंशूर में कुझु ॼण वठण जूं ॻाल्हियूं थियनि थियूं, नज़रियो ऐं मुख़्तलिफ़ शइ आहे। कंहिं ज़माने माण्हू जो इहा हालत हूंदी शुरू में त हिकिड़े कैंडिडेट खे माण्हू ॾिसी अंदाज़ो लॻाईंदो त भई हीउ कहिड़े नज़रिये जो माण्हू आहे, ऐं छा हिनजी सोच छा हूंदी, जेके असेंबली में वेंदो त कहिड़ो किरदारु अदा कंदो, उहो माण्हुनि खे अंदाज़ो। हाणे उहा ख़तमु थी आहे ॻाल्हि, इन करे हाणे शख़्सियतूं, चहिरा ऐं बिरादरियूं ऐं पैसो, इहे शयूं हाणे इन्वॉल्व थी वियूं, ऊपर नज़र अचनि पियूं पोइ 8-10 सालनि खां वठी, ऐं उन में वधीक थी वियो आहे, उन में इज़ाफ़ो ऐं इज़ाफ़ो थींदो। अॻिली जेके इलेक्शन उन में अञा वधीक नए फेस सां इहे शयूं वरी तव्हांजे साम्हूं ईंदियूं, छो त हाणे जंहिं शइ में मुक़ाबिलो हूंदो आहे उन में अॻिलो माण्हू तयारी कंदो आहे। हाणे मुक़ाबिलो जेको आहे इन में थो हले, पैसे जे मामले में मुक़ाबिलो थो हले, बिरादरियुनि जे मामले में कहिड़ी बिरादरी कंहिंसां थी वञे, ऐं बिरादरियुनि खे मां त हिकु दफ़े हैरान थींदो, उहा शइ मूंखे नज़र न आई आहे, इहे को 2 साल खनि पुराणी ॻाल्हि हूंदी, कंहिं जॻह ते वेठो हूंदो त लिखे पियो पाकिस्तान वोटर्स एसोसिएशन, त मां उनखां पुछो लेटर पैड पई, मां चई हे छा मसलो आहे, कि भाई हम बना रहे हैं वोटर एसोसिएशन, हम अपने वोटरों के ज़रिए पैगाम पहुँचाएंगे कि हमारे वोटर, हमारे पास इतने वोटर हैं और कैंडिडेट हमसे बात करे बजाय किसी इधर जाए। वोटर आहिनि, वोटर माना उनजा हूअं ई ऑटोमेटिकली 8.5 करोड़ मेंबर थी विया पहिरें ॾींहं ते, साम्हूं उन्हनि जी ऑफिस हुई ई ते पुल जे ब्रिज जे भर में जी,
पाकिस्तान अच्छा हाँ न वो वरी नज़र नहीं नी हाँ मुझे प्रेशर अचे आ बाबा हम आ गए मैदान में, वोटर एसोसिएशन आ गई मैदान में, हमसे बात करो, बजाय किसी शख्स से बात करने के या किसी और से बात करें, हम वोटर एसोसिएशन जो है खुद वोट डालेगी। ऐं हाणे भली न बुझे, भली वोटर एसोसिएशन की शिकिल में न बि अचे, इहो थी वियो हाणे त बिरादरियूं ऐं जेके जीअं अंदाज़ सां मुनज़िम थी ऐं हाणे इलेक्शन में अचनि पियूं ऐं त उन्हनि जी इजाज़त सां ऐं उन्हनि जी ताक़त जे बुनियाद ते इलेक्शन खटे हर कोई ईंदो, उन्हनि सां वाइदा करे ईंदो माण्हू। त पहिरियों उन बिरादरी जो वाइदो पूरो कयो वञे खटण खां पोइ ऐं उन शख़्सनि जा वाइदा पूरा कया वञनि, छो त अॻिले दफ़े उहो ई तव्हांजे लाइ हूंदा। इहो शयूं वधंदियूं नज़र अचनि पियूं। हाणे इहो न यकीन नुक़सानु इम्तियाज़ साहब पोइ त आम माण्हुनि जो कमु न थींदो, ॻाल्हि त उहा ई थींदी जेको वॾेरो चवंदो त मूंखे सिर्फ़ु हीअ रोड ठाहे ॾे, मुंहिंजी मर्ज़ी जो ठाहे ॾे, बाक़ी माण्हुनि जो कमु जेको माण्हू नौकरियुनि लाइ वञनि या कंहिं तरक़ियाती कम लाइ वञनि या कंहिं पुलिस थाणे जे कम लाइ वञनि, उहो माना न थी सघंदो। ना रुगो माण्हू आम माण्हू जो कमु न हूंदो, बल्कि इन्हनि ई पॉलिटिकल पार्टियूं जेका आहिनि उहे बि कमज़ोर थींदियूं, छो जो उहो माण्हू आम माण्हू वेंदो पंहिंजे चङे मुड़ुस वटि बिरादरीअ जे या कंहिं वॾेरे वटि वेंदो, उहो पाण ॻाल्हाईंदो मिनिस्टर सां या जेका रूलिंग पार्टी हूंदी हुन सां। त इहा त तमामु गिणती जोगी ॻाल्हि आहे त हिननि खे खपे त पॉलिटिकल पार्टियुनि खे ख़ासि तरह सां त जेकॾहिं डेमोक्रेसी खे वधाइणो आहे, मज़बूत करिणो आहे, त हीअ आम माण्हू पीपल टू पीपल जेका आहे जेको कॉन्सेप्ट भुट्टो ज़ुल्फ़कार अली भुट्टो ॾिनो, पोइ हुनजे फॉलोवर बि बेनज़ीर भुट्टो साहिब बि ॾिनई त हुनखे मज़बूत कयो वञे। जेकॾहिं न हूंदी त हाणे त इहा सूरत हाल आहे न, मिसाल तौरु अरबाब रहीम जेको 5 सालनि ताईं मातूब रहियो, अलाए हुनखे छा छा चइबो, त हाणे हिकु ॿिनि ॾींहं अॻु में ॾिठो त ख़ुशी शाह जेको मेन इन्हनि जो मेडिएटर आहे उहो वियो, जेको चीफ व्हिप बि रहियो आहे उहो ओॾे वियो, ऐं ख़बर इहा आहे त उहो हुनखे चइबो आहे त भाउ ठीकु आहे, तूं भले तुंहिंजी जेका सीटूं आहिनि भले तूं रख। जो बयान आयो अरबाब जो त असां हमारे दरवाजे खुले सबके लिए, पर उहो हुयो न मातूब हाणे वञनि पिया त हाणे दरवाजा खुदि बंदि कया हुन, हाणे वरी सभिनी लाइ खुली आयो। मुंहिंजी बि ॻाल्हि थी, असांजे इन प्रोग्राम में हुन सां ॻाल्हि थी ऐं हुन चयो त मुंहिंजी मार्केट आहे जंहिंखे अचिणो मूंसां ॻाल्हाए, मुंहिंजे पीपल्स पार्टी सां तव्हांजो एॾियूं रफ़ाक़तूं एॾियूं ॻाल्हियूं थियनि, का ॻाल्हि कोन्हे, सियासत त को मसइलो ई कोन्हे। त इम्तियाज़ साहब हीअ जेको सियासत आहे हाणे आहे कोन उसूल वारी, इहा त ॻाल्हि क्लियर थी वई, हीअ वोट जी सियासत आहे ऐं सिर्फ़ु वोट जी सियासत आहे। पर आहे बबर साहब, इहे पाण 3 सेंटेंसूं आहिनि पॉलिटिशियन वटि या पॉलिटिकल पार्टियूं, मुज़ाकरात जा दर कॾहिं बि बंदि न थींदा आहिनि, सियासत में हर शइ थी सघे थी, ऐं माना ॻाल्हि ॿोल हणणु खपे। इन ज़रिए ई पंहिंजो पाण खे, मिसाल तौरु मुस्लिम लीग नून में ॾिसो त हाणे मुस्लिम क्यू वारा जंहिंखे हिननि कातिल चयो या उहो अलाए छा छा नाला ॾिना, उन्हनि में माण्हू फलाए करे नून में आहिनि। पीपल्स पार्टी चयो मुस्लिम लीग क्यू कातिल आहे, उहो हुन सां ठा थियो, ऐं क्यू वारनि अलाए छा छा चयो, त हाणे इहा बि ख़बर आहे त चौधरी शुजात ऐं परवेज़ मुशर्रफ जा पाण में लाॻापा आहिनि ऐं मुलाक़ात थी सघे थी त कॾहिं बि न कॾहिं थिए। त इहे पॉलिटिशियन जेका आहे उन्हनि पंहिंजो पाण हिकिड़ी माना 2-3 टर्म ठाहियूं आहिनि, उनमें सभु रुगो ई पॉलिटिकल पार्टियूं न, जेका रिलीजियस पार्टियूं आहिनि, मज़हबी जमातूं आहिनि, हू बि उन में शामिल आहिनि, जंहिंमें आलिम फाज़िल मौलवी सभई मौजूदु आहिनि, उन्हनि जो बि इहा ई आहे त जॾहिं असां पॉलिटिक्स था कयूं त हुनमें दर कॾहिं बि बंदि न हूंदा, हर कंहिं सां ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। हाणे ॾिसो न, इहा मज़ाक़ पियो थिए त इलेक्शन कमीशन पारां 62-63, मां सम्झो थो हिकु को ग़रीब हूंदो जंहिंजो माना नालो रुकिजी वेंदो, बाक़ी सभई क्लियर पिया थियनि। ऐं हू चयो पियो मथां चयो पियो त रिटर्निंग ऑफिसर बिल्कुलु आज़ादु आहिनि, वो जेको वणे कनि उन्हनि खे मुकमल ख़ुदि मुख़्तारी। पोइ हाणे अपील में ॾिसो हर को माण्हू उते क्लियर थी अचे, ख़ासि माण्हू रद्द न थियो, सभु अची विया आहिनि। मां हिकु ब्रेक वठूं, नाज़रीन असांजी ॻाल्हि ॿोल जारी आहे असांजे महिमाननि सां, शॉर्ट ब्रेक खां पोइ वापसि अचूं। वेलकम बैक नाज़रीन। अब भाई साहब फार्म बहाल पे थियनि धड़ाधड़, सादिक मेमण जो फार्म बि बहाल थी वियो, जाली डिग्री वारा बि सभु अची विया, ये सभु मामिलो त सेम ॻाल्हियूं थी वियूं, कोई फ़र्क़ु त न पियो, सॼा उम्मीदवार तक़रीबन सेम आहिनि, जेका पाण ब्रेक खां अॻु में बि ॻाल्हि कईसीं, इज़ एवरीथिंग इज़ सेम, सभु माण्हू अची विया, को लॉ कोन्हे, को कानून कोन्हे, ख़बर न आहे छा आहे, पर बहरहाल इहो साॻियो इलेक्शन कमीशन लॻे थो काफ़ी रिलैक्सेशन जो मुज़ाहिरो कंदे सभिनी खे चयो भई आ जाओ, जो बि आ जाओ, मैदान में आ जाओ। हाँ बिल्कुलु लॻे थो, थी सघंदो उनजे मथां प्रेशर आयो हुजे इलेक्शन कमीशन जे मथां, त भई हाणे तव्हां जेको अहिड़ा माण्हू आउट थिया आहिनि, तव्हां हिनखे जेको आहे सो वापसि वठी अचो। ऐं अदालत में इहो सिलसिलो हूंदो आहे न, जेके हिकिड़े केस जे आसे ते 50 फ़ैसिला थींदा आहिनि, पोइ आम जे केस में उन में तव्हां ॾिसंदो त को क़तल जो केस आहे, फ्रॉड जो केस आहे, उन में हिकिड़ो वकील खे हथ अची वञे कापी हुनजी, त उहो बेस बनाए ऐं अॻे नए केस खे पेश कंदो, उन जो खटे वेंदो।
ओ बेसो थींदो आहे त फलाणे अदालत जो फ़ैसिलो ॾिनो त हाणे जेकॾहिं जमशेद दस्ती बहाल थियो त सभिनी जे साम्हूं जो आहे कहिड़े बुनियाद ते बहाल थियो वकील त उन ख़रीदार कयो उन ते हाणे सभु इहो लाइन लॻी वेंदी वरी वापसि त माना असां उहो जेको सिंधी में ॻाल्हि साॻो लाटू साॻा चुग त असां त उते ई बीठा आहियूं न मतिलबु हिकु त माण्हुनि खे जेको शुरू में जीअं इलेक्शन कमीशन जो किरदारु अदा कयो त उहो शुरू कोई माण्हू योद्धा खां वॾी ॻाल्हि पाण जो बेरहमाना असां जेको आहे कंदासीं सिक्योरिटी हाणे उन बेरहमाना सिक्योरिटी में जंहिं अंदाज़ सां डील कयो त माना हिकिड़ो ख़ौफ़ पैदा थी वियो ऑटोमेटिक ॾिसो सियासतदान सां जेकॾहिं इन क़िस्म जो रवैया न हुजनि थी सघो अॻिते हली उहो पंहिंजो पाण खे अञा सुधारण न आहे वधीक हू बि त भाई साहिबु हू बि त हिकिड़ी एक्सट्रीम ते हलिया विया न हू वरी ॿिए कंहिं पासे हलिया विया मज़हब सवालनि जे पासे वधीक हलिया विया हिननि इशूज़ ते अचनि त बहितर हो ख़तमु कयो न सही उहो त शुरू में हिकिड़े स्टार्टिंग में पोइ मना कयो त मामला पोइ हिते थी विया पोइ किथे पुछूं असां शुरू में उहो ख़ौफ़ हुयो इन बुनियाद ते केरु मज़हब जे सवाल जे बुनियाद ते कंहिंजो फॉर्म रद्द न थियो न उहो न बि थियो आहे थियण बि न खपे उहो त अलॻि भई असुलु जाली डिग्री जो मामिलो आहे करप्शन जो मामिलो आहे ॿिया जेके इल्ज़ामात आहिनि जिन जी बुनियाद असुलु जेको आइन बि हुनखे टच करे थो अगरि उन ते कनि त बहितर आहे ॿी ॻाल्हि इहा त हीउ जेको सिलसिलो हलियो आहे न हाणे हिन में उम्मीदवार जी मुखालफ़त करे थो पियो पंहिंजी सीट खटण जे लाइ पर सियासी पार्टी सियासी बुनियाद ते कंहिंजी मुखालफ़त कान थी करे हिकिड़ो हूंदो आहे न की सियासी पार्टियूं हिक ॿिए साम्हूं ईंदियूं आहिनि त बाबा हे छा पियो थिए उन ते रिएक्शन कनि का बि त भई ग़लति पियो थिए असां वटि वेतल ते त ॾाढा सुठा माण्हू आहिनि हिन वटि सही न आहिनि त लेकिन हिते अमल कयो वञे उहे सियासी पार्टियुनि जो जेको रिएक्शन आहे उहो नज़र कोन थो अचे शख़्सी बुनियाद ते हिकिड़ो मां में भरिया मुंहिंजे मुक़ाबले तव्हां मां तव्हां ते एतिराज़ करे तव्हां मूं ते करे इहे ज़ाती पंहिंजी बुनियाद ते थियनि पिया बाक़ी हू हज़ार वॾो को नज़र न आयो इम्तियाज़ साहिबु ॿी हिकिड़ी ॻाल्हि असांखे हिन दफ़े हिकिड़ी नज़र अचे पई ॻाल्हि इहे सभु जो सभु पॉलिटिकल पार्टियूं हिक ॿिए सां तालुक़ु ॾाढो सुठो रखंदियूं अचनि पियूं हाणे अरबाब रहीम सां तालुक़ु जेको पीपल्स पार्टी जो हो असां सभिनी ख़बर आहे छा हो उहो हाणे तमामु काफ़ी वेझे अची विया आहिनि त छा इहा अॻे इलेक्शन खां पोइ जेका सूरत हाल बीहंदी उनमें जेका जोड़ तोड़ वारी सूरत हाल आहे उनमें हिननि खे मदद मिलंदी पाण में ॻाल्हाइण में हाणे शुरूआति थी वई आहे न इहा इलेक्शन खां पहिरीं शुरूआति थी वई आहे छा था सम्झो ही त पोइ फ़र्क़ु ई न पियो न ही त सभु पाण में गॾिजी हिकु इलेक्शन में हिक ॿिए खे तनक़ीद कंदा हिक ॿिए जी पॉलिसियुनि ते तनक़ीद कंदा ऐं इलेक्शन खां पोइ वरी पाण जी हुकूमत ठाहींदा या पोज़ीशन में गॾु वेंदा इहो असांखे नज़र ईंदो हुयो बिल्कुलु पहिरीं त बबर हिकिड़ी ॻाल्हि मां थोरी चवणु थो चाहियां त इलेक्शन कमीशन जो हिन में डोल कोन्हे जीअं असां ॻाल्हि कई छो जो इलेक्शन कमीशन पंहिंजो कमु पूरो कयो आहे हिन में जेका रिलीफ माना मिले पियो त हाणे जुडिशरी पारां मिले पियो जंहिं चयो चीफ जस्टिस खां वठी हेठि ताईं उन्हनि चयो त असां पारां बिल्कुलु डायरेक्टिव्स आहिनि इलेक्शन कमीशन खे असांजी पुठिभराई आहे हू कनि पर इहा रिलीफ जंहिंखे बि मिले पियो न हू हाणे जुडिशरी पारां छो जो ही ट्रिब्यूनल मां उहो क्लियर थी अचनि पिया इलेक्शन कमीशन पंहिंजो कमु कयो हाणे ही जुडिशरी जे लाइ माना ही सम्झण वारी ॻाल्हि आहे उनखे कुझु न कुझु करणु ॻाल्हि अव्हांखे ख़बर आहे त लाहौर हाई कोर्ट जो चीफ जस्टिस डायरेक्टिव्स ॾिनी रिटर्निंग ऑफिसरनि खे चए त ईअं सवाल न कयो ईअं सवाल न कयो ईअं सवाल न कयो ॿिए ॾींहुं चीफ जस्टिस जी रिटर्निंग ऑफिसरनि सां एड्रेस हुई हुन में चयो त न असां पारां बिल्कुलु आज़ादी आहे जेको वणे चयो त हीअ जेका रिलीफ मिले पियो हीअ जुडिशरी पारां हाणे ही छो जो वरी जेका पॉलिटिशियन आहिनि जॾहिं उन्हनि ख़िलाफ़ु अवां या आऊं या को बि को केस फाइल कंदो त हीअ करप्ट आहे हीअ डिफॉल्टर आहे हीअ सादिक न रहियो आहे अमीन न रहियो आहे त उनजो केस वेंदो इन आला अदालतनि में इन लाइ तमामु वॾो क्वेश्चन आहे जेको अवां चयो तमामु वॾो क्वेश्चन आहे जुडिशरी जे हवाले सां उहो रिलीफ उते थो मिले जीअं जाली डिग्री वारा क्राइम आहे ईअं डुअल नेशनलिटी माना अवां ग़लति बयानी कई न बाक़ी जीअं अवां ॻाल्हि कई त हीअ शुरूआति वाक़ई थी आहे मां नथो सम्झां त का को हेठि मथे का वॾी फेरफार अचे पई साॻी ॻाल्हियूं हूंदी छो जो 2014 में अमेरिका खे बि वञिणो आहे हुतां अफ़गानिस्तान जेकॾहिं वाक़ई सीरियस आहे त पोइ हुनखे अहिड़ी सूटेबल गवर्नमेंट खपे जेको हुन सां न रुगो साकार करे बल्कि उनखे वञण में बि का न का असिस्टेंट ॾे हुन में सॼी सूरत हाल अवां जे साम्हूं आहे त हाणे बलोचिस्तान जिते इहो हुयो त को बि तयारु कोन हुयो हाणे अख्तर मेंगल एक्टिव थियो आहे न रुगो अख्तर मेंगल एक्टिव थियो आहे हाणे अव्हांखे ख़बर आहे कल्ह सना ज़हरी बि एक्टिव आहे हिकु पीपल्स पार्टी जो ऐं मुस्लिम लीग कियो जो माण्हू बि जॉइन कयो आहे मुस्लिम लीग नून खे बि ऐं अब्दुल कादिर बलोच जेको अॻे DG रेंजर हुयो गवर्नर बलोचिस्तान रहियो आहे हू बि हाणे एक्टिव थियो आहे हुनजी चुरपुर शुरू थी आहे त इन जो मतिलबु आहे त सॼे पाकिस्तान में बिल्कुलु इलेक्शन एक्टिविटी वधंदियूं पर बिल्कुलु ई शुरूआति थी आहे पाण में ठहण जी पाण में लहण जी त
कीअं हुकूमत ठाहिजे, अपोज़िशन में रहिजे, मुख़ालिफ़ धुर थी त कीअं रहिजे। हाणे हाणे सभु ॻाल्हियूं शुरू थियूं आहिनि। ऐं थी सघे थो त हाणे पीपल्स पार्टी ऐं अरबाज़ रहीम पाण में ठहियल आहिनि, ॻाल्हियूं बि थियूं आहिनि। खटण खां पोइ थी सघे थो को उबतो मामिलो साम्हूं अचे, अञा वधीक तालुकात बहितर बि थी सघनि। बहितर बि थी सघे। तव्हां चवंदो अबाई साहिबु हीअ जेका ॻाल्हि पाण कयूं पिया, अॼु जा या कल्ह जा जेके दुश्मन हुआ उहे तव्हांखे इलेक्शन खां पोइ काफ़ी दोस्त बि थींदे नज़र अचनि पिया। असल में उहा ई ॻाल्हि फिरी अची वई, नज़रियात जॾहिं ख़तमु थी वेंदा त पोइ नंढियूं नंढियूं मुफ़ाद अचनि था साम्हूं, ऐं उन बुनियाद ते सोच शुरू थी वञे। जेकॾहिं हिते नज़रियाती मुक़ाबला हुजनि हा, नज़रियाती शइ हुजनि हा, त ईअं आसानी सां जेको आहे सो अरबाब रहीम जी न मुलाक़ात थी सघे पई, न ईअं जे अंदाज़ सां जलावती अस्कुर जलावत रहियो था उन ज़माने में, त उन में इहो तासुर पियो वियो त पीपल्स पार्टी सफ़ा इहा ॾंडा खणी वेठी अरबाब रहीम जे ख़िलाफ़ु, ऐं उन ख़ौफ़ में जेको आहे सो उहो अचे कोन थो हेॾे कार्रवाई। हाणे बि जॾहिं आयो त पहिरियों लाहौर पहुतो, उन खां पोइ सॼो जाइज़ो वठी पोइ वञा हिते एंट्री ॾिनई। त इहे शयूं जेके आहिनि इन में इहो मसइलो थिए पियो आम माण्हुनि खे। पर ॾिसो वरी हाणे जीअं अंदाज़ सां मुलाक़ात थी आहे त उहो शइ नज़र कान थी अचे। त हिन मतिलबु इहो छो वञे त असुलु मसइलो, असुलु मंज़िल आहे इक़्तिदार हर कंहिं सियासी माण्हू जे लाइ। असुलु मंज़िल न के उसूल आहिनि, न के ज़ाब्ता आहिनि, न के नज़रिया आहिनि, ऐं न के अवामी बहबूद जी के शयूं आहिनि। ऐं जॾहिं ही माण्हू उते पहुचनि था त ॾिसो न सिस्टम अहिड़ो थी वियो आहे असां वटि त जेकॾहिं मूंखे पंहिंजे ॻोठ में रोड ठाहिणो आहे त मुंहिंजो MP MLA जे थ्रू मां वञा, उहो अचे मूंखे मुंहिंजे मथां ॻोठ जे मथां एहसान करे बाबा हीअ रोड तव्हां। हालांकि इहो सिस्टम बराह रास्त रियासत जी ज़िमेदारी आहे त बुनियादी सहूलियतूं जेके आहिनि सो माण्हुनि खे असिको ॾियनि, ऐं सभिनी जो किरदारु हुअणु खपे, सिर्फ़ु कानून साज़ी ऐं उन हवाले सां फ़ैसिला करण जेके इज्तिमाही फ़ैसिला हुजनि। हाणे इहो हिकिड़ो कल्चर ॼाणी मां ई ठाहियो वियो आहे त जीअं इहे सभु मुनसलिक हुजनि, बिरादरियूं ऐं उम्मीदवार पार्टियूं ऐं इन्हनि जी पाण में इंटरलिंक हुजे, ऐं इहो सॼो सिलसिलो वरी जॾहिं बि कोई इक़्तिदार जो मामिलो अचे त वरी पाण में वेही ऐं जंहिंखे जिथे जंहिंजी वेझो अचे इक़्तिदार में शामिलु थी वञे। जीअं मुफ़ाहमती पॉलिसी मुताबिक़ थी पोइ गवर्नमेंट कराई त उनमें हर तरह जी गुंजाइश हुई, उनमें को बि झल टल कान्हे जेको अचो। हाणे इहो इम्तियाज़ साहिबु मुफ़ाहमत जी पॉलिसी जारी रहंदी, हाणे मुफ़ाहमती पॉलिसी पहिरीं त पीपल्स पार्टी तरफ़ां इख़्तियार कई वई हुई, पर हाणे लॻे थो सभिनी इख़्तियार करे छॾी। इहो कल्चर थी वियो सियासी, बेसिकली मुफ़ाहमती पॉलिसी हाणे सियासी कल्चर थी वियो। ख़बर आहे न, जॾहिं असां शागिर्द हुयासीं त सिंध में जारी आहे, जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। हाणे मुफ़ाहमत आहे, मुफ़ाहमत रहंदी, मुफ़ाहमत असांजी जारी रहंदी। हाणे स्लोगन जेको आहे ईअं ठहियो तब्दील। उहो त चलो उहो त सदर आसिफ अली ज़रदारी साहिब जो स्लोगन हो, पर हाणे त अरबाब रहीम जो बि स्लोगन आहे, हाणे त नवाज़ शरीफ़ साहिब जो बि स्लोगन आहे, हाणे त शायदि पगारे साहिब जो बि स्लोगन आहे। ईअं ई आहे न, ॾह जमातूं आहिनि न, त उहे बि स्लोगन आहे। थी सघे थो असांखे खटण खां पोइ इहे बि को ओचितो असांखे सदमो हुजे त छा थियो, अॻे छा थियो, हाणे छा थियो, ठीकु आहे न। हाणे थी सघे थो खटी पोइ वरी सुभाणे पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग फंक्शनल हुकूमत ठाहिनि। हा बिल्कुलु सभु कुझु थी सघे थो। थी सघे थो मुस्लिम लीग फंक्शनल, MQM, अरबाब रहीम, शराज़ी वारा ऐं महर वारा बि कुझु न कुझु कनि। अरिड़हीं खां पहिरीं ताईं कुझु न कुझु ख़बर पए त उहे वेठा आहिनि पाण में हुकूमत ठाहे। सभु कुझु थी सघे थो। पॉलिटिक्स में त एवरीथिंग इज़ पॉसिबल। इन्हनि जो पाण चवणु आहे, पॉलिटिशियन जो पाण चवणु आहे, हर कुझु बि थी सघे थो। त हिते असांखे जेका असांजा वोटर आहिनि या ॾिसण वारा आहिनि उन्हनि खे हर शइ लाइ तयारु, ज़हनी तौर सां तयारु रहणु घुरिजे। बसि साईं, को सरप्राइज़ में न वञनि असांजा वोटर, असांजो माण्हू, त इलेक्शन खां पोइ जेको आहे हुकूमत ठहंदियूं, हिन में को हैरान थियण जी का बि ज़रूरत न आहे। कान्हे, माण्हू बि आदी थी विया न साईं। तव्हां माण्हू बि ॾिसनि था आहे छा, कारकुन जे तव्हां पोइ दफ़े ॾिसो कयो त इहे सभु मयार मुख़्तलिफ़ तब्दील थी विया आहिनि, शयूं तब्दील थी वियूं आहिनि। ऐं टारगेट आहे इक़्तिदार, कंहिं जेका पार्टी इक़्तिदार में हाणे ईंदी रहंदी, ऐं ज़ाती निवाज़ जा थोरा कॾहिं माण्हू मथां। ज़ाल जे दौर में ईअं थींदो त अपॉइंटमेंट ऑर्डर ॾिना वेंदा आहिनि खे ख़ाली सियासतदाननि खे, MPs MLAs खे, त बाबा हाणे तव्हां जो न ख़ाली जॻह पुर कयो, हुन में नालो लिखो, जेको बसि नालो लिखी तव्हां जंहिंखे जेको इहो पोइ इहे बिल्कुलु अखियुनि छा मां जो गवाह आहे हिन जो। त इहे ऑर्डर ईंदा माण्हुनि वटि, बाबा हाणे जेको हुनजो पुटु फलाणे पियो आहे, तूं छा SI थी पुलिस जा आवाज़ ॿाहिरि अचो, हा भरी ॾे हल। इहा हाणे इहो सिस्टम जिते मुतालिब थींदो जंहिं जमहूरी मुल्क में इन क़िस्म शयूं, त उहो उनजो उहो रंग छा पैदा थींदो। उहो त इम्तियाज़ साहिबु, उहो त अहिड़े क़िस्म जो कल्चर त जेके बि पॉलिटिकल पार्टियूं बाद में आयूं, नवाज़ शरीफ़ जी पार्टी आई, पीपल्स पार्टी आई, ॿियूं पार्टियूं आयूं, क्यू जो बि हिसो रहियो काफ़ी, उन्हनि त अहिड़े कल्चर खे कंटिन्यू कयो, हुन कंहिं रोकण जी कोशिशि त न कई। मल्टीप्लाई कयो, न रुको कंटिन्यू त ठीकु आहे, को मसइलो कोन्हे। मल्टीप्लाई कयो, सभिनी मल्टीप्लाई कयो।
इन करे आहे न 400 अरब खां वधीक ही पंहिंजो PIA हुजे या ॿिया इदारा हुजनि उन धड़ भर्तियूं खसारो जेको आहे डेफिसिट जेका 400 अरब माना स्टील मिल तबाह लॻी पई असां स्टील मिल बि ईअं ई आहे रेलवे तबाह रेलवे स्टील मिल PIA जेका बि हाणे वापडा में बि इहा ई सूरत हाल आहे त उहो सभु इहा ई इन्हनि मल्टीप्लाए कयो हाणे इन्हनि खे किथे न किथे हाणे इहा डिमांड पई अचे साम्हूं त हाणे इहे जेतिरा बि इदारा आहिनि भले वापडा खां सवाइ वापडा जे लाइ बि ॻाल्हि पई थिए त हिनखे बि प्राइवेटाइज़ कयो PIA खे बि प्राइवेटाइज़ कयो ऐं सभिनी खे इन्हनि खे पाण में गॾिजी वेहण खां पोइ ही का न का फ़ैसिलो करिणो पवंदो न त इहे ई को ॿियो को मिसाल तौरु इमरान ख़ान वारो मैनिफेस्टो आयो उन्हनि बि चयो हीअं कंदासीं 15 ॾींहं में करप्शन ख़तमु कंदासीं पर लोड शेडिंग जेका आहे उहा ख़तमु थींदी 3 साल हिन जो मतिलबु आहे त मौजूदा हुकूमत जो मौक़िफ़ बिल्कुलु ठीकु आहे त असां नथा करे सघूं को ऐं मुस्लिम लीग नून जो जेको आहे हुनमें 2 सालनि जो माना मुद्दो हुयो त हिन जो मतिलबु आहे इन्हनि खे पाण में मेन इशूज़ ते पाण में वेही का न को इन्हनि खे रस्तो करणु घुरिजे न त जेको बि गवर्नमेंट में ईंदो को बि हुजे मुस्लिम लीग नून हुजे तहरीक इंसाफ हुजे पीपल्स मेन इम्तियाज़ साहब मेन मसला से भाई साहब हल न थींदा पोइ त साॻियो मामिलो रहंदो मेन मसला जी इम्तियाज़ साहब निशानदेही कई आहे को 2 साल को 3 साल चवे थो त हीअ त पोइ त हीअ हुकूमत जी साईं ॻाल्हि ठीकु आहे पोइ हिन जो मौक़िफ़ ठीकु आहे हुकूमत जो जेको पीपल्स पार्टी हुकूमत हुई पहिरीं न पीपल्स पार्टी हीअ त 3 साल चवे थो न हुन त 5 साल पूरा कया ऐं हाणे हिन जा 3 साल में 8 साल थी विया हिनखे 8 साल मिली आहे न कंहिंजो मसइलो ॻाल्हि ईअं त पोइ तव्हां इहा ॻाल्हि असली ॻाल्हि इहा आहे त बुनियादी जेके मसइला माण्हुनि जा उहे हल थियणु खपनि अमन जो मसइलो इंसाफ़ महांगाई इहे अहिड़ियूं शयूं आहिनि इहे त हर हिकु शहरी में बिना देरि हल थियणो आहे हल थी सघनि थियूं इहो थी सघनि चलो बिजली 3 साल लॻी वेंदी बिजली खे 3 साल लॻी सघंदा पर अमन मान हफ़्ते में सही थी सघे कल आयो SM मुनीर साहब प्रेस क्लब आयो कल हुन चयो त पाकिस्तान में IPPs खोड़ आहिनि IPPs जेकॾहिं उहो वर्क कनि न पाकिस्तान में को मसइलो न रहंदो मां हिकिड़ो ब्रेक वठां नाज़रीन वापसि अचूं था नाज़रीन असांजी ॻाल्हि ॿोल जारी आहे ब्रेक खां पोइ वापसि अचूं था वेलकम बैक नाज़रीन अबाई साहब तव्हां खां वरी शुरू कयूं था जेको असां शुरू में बि ज़िक्र कयोसीं त हीअ त हिकिड़ी अणधूरी हुकूमत चयो वञे थो आहे निगरान वज़ीर जेको आहे निगरान जेको सेटअप आहे हीअ हिननि वज़ीर ॿिया खणी छॾिया आहिनि अॼु वरी जेके ॿिया नवां वज़ीर खयां अथऊं जी बिल्कुलु 6-7 छा आख़िर मूंखे हीअ कहिड़ी गवर्नेंस क़ाइमु करणु चाहींदा 5-6 वज़ीरनि सां छा करणु चाहींदा अहिड़ो कहिड़ो कमाल थी वेंदो असली ॻाल्हि इहा आहे त इहा सॼी प्रैक्टिस सिंध में छो चवण जो मसइलो आहे त वरी पंजाब वॾो सूबो आहे उनजी काबीना घणी आहे 6 माण्हू 6 माण्हू 4 या 6 4 पहिरीं खयूं 2 बाद में पोइ खयूं अच्छा ऐं वफ़ाक़ी जेका काबीना आहे उहा बि नंढी काबीना आहे कुझु जंहिंजो वॾी पूरे पाकिस्तान जी ज़िमेदारी आहे हिते इहे थोक जे हिसाब सां छो था भर्ती कंदा मसला खोड़ आहे मसइला घणा आहिनि उहो नज़र अचे पियो त जीअं पोइ काबीना ठही गवर्नमेंट में ईअं लाइन लॻी वई त उहो ई मां असांजो प्रेशर उहे साॻिया तरीक़ा इस्तेमालु थिया हिते माने की हिकिड़े कोटा जे हिसाब सां त हिन ग्रुप खे हिन जा हेतिरा सभिनी खे ख़ुशि करिणो आहे त इहा एॾी वॾो इहो हिकिड़ो तव्हांजो बोझ आहे हिन ते ॾिसो न 200 जे लॻभॻि जेके तरबियत याफ़्ता कमांडो टाइप जेके पुलिस अञा ताईं साबिक़ा काबीना जे मिनिस्टर सां गॾु घुमनि पिया उन वीडियो कनि पिया तव्हां हिन वॾी काबीना खां वरी तव्हां ज़ाहिर आहे त हिनखे फैसिलिटी ॾींदो टोटल जेको आहे सो सिक्योरिटी जे हवाले सां ऐं अमुन वारी सूरत पाण ॾिसूं था त पाण चओ था त बाबा असांखे वधीक पुलिस वारा भर्ती करणा हिते पुलिस आहे कान हिन वटि ऐं केतिरा पुलिस जा शोभा जेके आहिनि अलॻि ठाहिया विच ते एंटी कार्डिनेशन सेल थी वियो फलाणो थी वियो उहे हिन वाइंड अप कया विच ते त असांजो नफ़री कान्हे उहे ख़तमु करे वापसि सिक्योरिटी हवाले कयूं वरी उहे उनजी ज़रूरत महसूसु थी क्राइम वधियो वरी उहे वापसि ॿाहिरि करे छॾियूं त चवण जो मसइलो इहो राति ॾींहुं भला ॾिसो हाणे जे रातो राति तव्हां जेको आहे सो हेॾे वॾे पैमाने ते जेको आहे सो जेके ज़िले लेवल जा पुलिस अफ़सरान आहे उनखे तव्हां तब्दील कयो हिते तव्हां इंतिज़ामी जेके अफ़सरान खे तव्हां तब्दील कयो हाणे इल्ज़ाम उल्टा लॻनि हाणे मूंखे कंहिं माण्हू चयो हिननि जो त बाबा जेके असुलु हाणे माण्हू आया पीपल्स पार्टी सपोर्टर वारा जेके अच्छा असल एतिरा न हुआसीं इनखे शयूं जेके इहे तनक़ीदूं थियनि थियूं तव्हां एक्शन खणो था भली पंहिंजे हिसाब सां त तव्हां बहितर अंदाज़ सां खयों थो नेकड़ीअ सां खयों थो एक्शन पर तव्हां छा थो ऑफिसर उहे ई न साॻा भला जेकॾहिं मां SSP दादू आहियां मूंखे हटाए तव्हां लाड़काणे में आए छॾियो जेको मां हूंदुसि उहो ई कंदुसि न जीअं इहे शयूं जेके आहिनि इहे सभु एडागज़म ते मामला थियनि पिया इहे न थियणु खपनि ऐं इनखे कवर करण जी कोशिशि कयो जेके माण्हू पहिरियों नोट करे चुका आहिनि शयूं तव्हांजे नाले में आणे चुका आहिनि मुतालबे जी सूरत में इhtजाज जी सूरत में उन ते कम अज़ कम निगरान सेटअप खे मुताल रहणु खपे
साईं छो तव्हां छा था सम्झो छो 25-26 वज़ीर जी ज़रूरत आख़िर देखो कहिड़ी थी सके तो इन्हनि वटि का ख़बर हुजे त चूंडियूं न पई थियनि वो थी सके थो सिंध में इहा को सही वो तो बाद में भी पोइ चूंडण खां बाद में भी खणी सघे थो न जेकॾहिं वज़ीर अला साहब कंटिन्यू कंदो मिसाल आहे हिकिड़ो तो खणी त बाद में बि सघे थो को मसइलो बिल्कुलु थी सके थो किथां को फंडिंग वारो मामिलो हुजे छो जो ही अचनि पिया जेका कैबिनेट में ॿ टे अहिड़ा आहिनि जिन्हनि जी दोस्ती आहे केयरटेकर चीफ मिनिस्टर साहब सां शुजा जोणे जो जीअं आहे त उहो बि टोड़ी बंद वारो मास्टर जेको मास्टर माइंड टोड़ी बंद ॿिया बि आहिनि जेका थी सघे थो का न का किथे का फंडिंग जो बि मामिलो हुजे या बिल्कुलु अलाए ही बिल्कुलु मां सम्झां थो जीअं अरिड़हीं तरमीम थी आहे हुनजी बि थोरी घणी वायलेशन आहे जेकॾहिं अंग अखर ॾिठो वञे छो जो हुनमें ई न लिखियलु हुयो त ईंदड़ असेंबली ईअं कंदी ईंदड़ गवर्नमेंट में इहा रेशो हूंदो अलाए उहो रेशो पूरो थिए थो या उहो क्रॉस थियो आहे ही इन ते बि ॻाल्हि थियणु घुरिजे बाक़ी जीअं मां शुरूआति में ॻाल्हि कई त ही तब्दीलियूं आहिनि रुगो माना पोर्टफोलियो जी तब्दीलियूं आहिनि त हिते जो एस पी हुते वियो जीअं बाजी साहिबु चयो हुते जो एस पी हिते आयो शाहज़र शमून जेको चेयरमैन एंटी करप्शन कमेटी ठहियो आहे ही मां सम्झां थो ही सुप्रीम कोर्ट लाइ बि क्वेश्चन आहे सुप्रीम कोर्ट ॾाढो साईं चीफ जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरी साहिबु कंहिंखे माना कंहिंखे झलियो ऐं चयो त भाउ ॿुधाए एतिरी ज़मीन हिते हुते किथे गई वई मिसाल तौरु मां या अवां या को बि आम सिंध जो माण्हू को कंप्लेन करणु थो चाहे त हुन डिपार्टमेंट में इहा करप्शन थी आहे कंहिंखे कंदो या त डायरेक्ट सिधो वञे कोर्ट में या चीफ मिनिस्टर खे करे या एंटी करप्शन में वेंदा न एंटी करप्शन में केरु वेठो आहे हाणे चेयरमैन एंटी करप्शन कमेटी उहो आहे जंहिंखे घुरायो ॿिनि टे भेरा घुरायो उहो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान रेवेन्यू जे मामले में हाणे उहो हुते अची वियो त हीअ आहे क्वेश्चन आहे बिल्कुलु जीअं ख़ुर्शीद आबादी साहिबु जन चयो न साॻी ॻाल्हि आहे त हू हुनखे दादू में जेको असाइनमेंट हुई उहा हाणे हुते लाड़काना में कंदो लाड़काने में उहो हाणे ख़ैरपुर में अची कंदो त इहे तमामु ही क्वेश्चन ही कैबिनेट वारो बि क्वेश्चन अची वियो हाणे टियों मरलो आहे न अॻे पहिरियों हुयो पोइ 9-7 वरी कया बाक़ी आया हाणे टियों मरलो आहे छो हा इहो टियों मरलो आहे न अच्छा टियों मरलो हा त हाणे ॾींहं घणा रहिजी विया आहिनि मुंहिंजे ख़्याल महीनो बि न आहे महीने पहिरीं इहे कनि पिया त ही किथे न किथे त का न का ॻाल्हि हूंदी न जेकॾहिं न आहे त पोइ हिननि खे क्लियर करणु घुरिजे हाणे अव्हांखे ख़बर आहे त एसि ताईं कल्ह जेका ॻाल्हि ॿोल थी आहे केयरटेकर चीफ मिनिस्टर जी पहिरीं ॻाल्हि ॿोल थी आहे वरना हीअ एसि ताईं त मीडिया वारो बि न आया आहिनि अच्छा वज़ीरनि खे मना करे छॾियो आहे त तव्हां मीडिया सां न ॻाल्हायो आख़िर ही वज़ीर आहिनि छा जे लाइ मूंखे सम्झ ॻाल्हि कान थी अचे चौपाए माल जो वज़ीर माहीगीरी जो वज़ीर फलाणो ही कहिड़ी सही कंहिंसां बि ॻाल्हि कंदो न हू चवंदो यार मां ही पंहिंजो प्रोजेक्ट ॾिनो त हुननि चयो त यार फंड न आहे हाणे शुरू थी वियो अप्रैल शुरू थियो माना हाणे 3 महीना त आहे न जेकॾहिं अगरि ही बजट वारो बि चवनि पिया त फंड ई न आहे पोइ पर वाधारो पोइ गवर्नमेंट में एतिरा मिनिस्टर थी विया जो केतिरनि शोबनि खे टे हिसा कया करे हुनखे विराए ॾिनो टुकड़ा करे सभिनी खे उनते झेड़ा ॾिया बाक़ाइदा ऐं कई त फैसला आख़िर न थी सघिया इम्प्लीमेंट थी सघियो मतिलबु इन झेड़े में ई ऐं उनजे बावजूदि कई मिनिस्टर बग़ैर पोर्टफोलियो रहिया केतिरा ई हुया कई महीना असां मुश्किल गाॾी ऐं ड्राइवर लिखी छॾियूं हिकिड़ो गन में वरितो घुमंदा उनखे ऑफिस ई कान्हे हुन वटि त इहो जेको ख़र्चु जेको थिए पियो सिंध गवर्नमेंट जो जेको बेजा खाम खा जेके बजटूं जेके ज़ाहिर थियूं बजाए अहिड़े ग़रीब सूबे में जितां माण्हू उतरी थी वियो आहे ऐं माण्हू इहा सघंदा साल में हिकिड़ो दफ़ो पंहिंजे पैसा ख़र्चु करे गोश्त खाई सघनि घर में अहिड़ी फैमिली पई अथव तव्हांजी अंदाज़ो लॻायो त इहा हालत यानी महांगाई जो हालत थी आहे ऐं इन पंहिंजी जॻह क्वेश्चन ही जेके असां ॻाल्हियूं कयूं न क्वेश्चन करणु खपे न कंहिं न कंहिं लेवल ते मीडिया त करे पियो क्वेश्चन मीडिया जो रोल आहे मीडिया जो वॾो रोल आहे ॿियूं पार्टियूं आहिनि हुननि तरफ़ां माण्हू असांखे मठार नज़र अची वई आहे असां जेका ॾिसण वारा हुननि खे रिक्वेस्ट था कयूं हुनमें लायर बि हूंदा ॿिया बि हूंदा सिविल सोसाइटी वारा बि हूंदा महिरबानी करे इहे असां क्वेश्चन जेका खया आहिनि हू हलनि अॻिते हलाइण इनके कोर्ट में ऐं ॿियनि इन सां ॿी हिकिड़ी ॻाल्हि ही जेको कुझु वज़ीर ऐं कुझु MNA MPS जेके आहिनि उहे सरकारी प्रोटोकॉल हासिलु आहे उन्हनि खे पुलिस जूं गाॾियूं वग़ैरह आहिनि इन्हनि ते बि काफ़ी ॻाल्हायो वियो आहे काफ़ी चयो वियो आहे पर उन्हनि खे हासिलु आहे जीअं साईं ॿुधायो 200 कमांडोज़ त उनखे ॾिनल आहिनि त हुनखे सिक्योरिटी जी बुनियाद ते ॾिनल आहिनि या वाक़ई बि सिक्योरिटी इशू आहे त मिसाल तौरु मुंहिंजी कंहिं SP सां वास्तेदारी आहे या मां बासर माण्हू आहियां त रुगो मूंखे होम डिपार्टमेंट खे थोरो फ़ोन करिणो आहे न ते हू रुगो हिकिड़ी फ्यू सेंटेंस जी माना सर्कुलर कढंदो ते मोहसिन बबर जी लाइफ खे थ्रेट आहे भई इहे रुगो सर्कुलर हूंदो हू सर्कुलर अचण खां पोइ
मोहसिन बबर लाइ सिक्योरिटी ड्यू थी वई, जेॾी महिल डिमांड कंदो हू त इहा अचनि पिया न। पंजाब में छा थियो, इलेक्शन कमीशन चयो त नवाज़ शरीफ़ शहबाज शरीफ़ ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी जेका प्रोटोकॉल आहे वापसि वरितो वञे। पोइ होम डिपार्टमेंट पारां आई त हिननि जी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे, ईअं ई सिंध में ईअं ई थियो त फलाणे कैंडिडेट खे ख़तरो आहे, थ्रेट आहे, त हाणे छा कंदी, कोर्ट बि कुझु नथो करे सघे छो जो होम डिपार्टमेंट जो उहो आहे थ्रेट सर्कुलर आहे, छा कंदी। सुभाणे को वाक़ियो थी पए। अबाई साहब 22 माण्हुनि जी लिस्ट आई आहे, 27 माण्हुनि जी लिस्ट आई आहे जिन खे ख़तरो आहे, ऐं हुन में कुझु मारूफ़ माण्हू आहिनि, कुझु ग़ैर मारूफ़ माण्हू बि आहिनि। ईअं न आहे त ईअं न, केतिरे ग़ैर मारूफ़ आहिनि, बल्कि मां पढ़ियल लिस्ट हुआ। गुलाम मुर्तज़ा जतोई, साईं मसूद अहमद जतोई, आरिफ जतोई, साईं कायम अली शाह, नफ़ीसा शाह, ख़ुर्शीद अहमद शाह, PTI वारो नादिर लगारी खे बि चई सघो था, पर बाक़ी जा नाला आहिनि तो ॾिसो न 8-10 ॼणनि खां सवाइ सभई 8-10 ॼणनि खां सवाइ साईं सभई ग़ैर मारूफ़ न। हुनजो मां छा वाक़ई बि सिक्योरिटी थ्रेट आहे या इनखे कीअं ज़ाहिर कुझु त करिणो पवंदो, इलेक्शन खे बचाइण लाइ कुझु त करिणो पवंदो न साईं। सिक्योरिटी ताज़ो फ़ैसिलो थियो आहे, पोलिंग में तव्हां घणा असरु पियो आहे, ताज़ो फ़ैसिलो फौरी जेको हिननि कयो आहे त भई जेको जंहिंजे लाइसेंस याफ़्ता जो असुलो आहे, जिन खे 144 जी इजाज़त ॾिनी आहे होम डिपार्टमेंट, ओवर थी वई आहे, उहो तव्हां नथा खणी सघो, ठीकु आहे, उहो तव्हां घर में रखो। पर ॿिया जिनखे ग़ैर क़ानूनी असुलो आहे उहे ओपन खणी था वठनि ऐं रोज़ वाक़िया थियनि पिया। इजाज़त कोन वठंदा न साईं, इजाज़त कोन वठंदा, दरख़्वास्त कोन ईंदा सामने दहशतगर्दी करणी आहे। मसइलो आहे त जॾहिं तव्हां सम्झो था त तव्हांखे कॾहिं माण्हू खे जान जो ख़तरो आहे त तव्हां जिन खे लीगली तौर ते तव्हां हिकिड़ो असुलो जारी कयो आहे या त कयो न कयो आहे ऐं 144 जो इजाज़त ॾिनो आहे उन होम डिपार्टमेंट, त उनखे तव्हां इजाज़त छो था ॾियो, उन में तव्हां हिकिड़ो ख़तरो आहे, उहो तव्हां रिकॉर्ड ॻाल्हि आहे न, उहो त कोन मिसयूज़ कंदो असुले खे। ऐं अॼु ॾींहं ताईं हिम्मत कंहिं मिसयूज़ कयो बि कोन्हे, लाइसेंस याफ़्ता असुलो अॼु ॾींहं ताईं मिसयूज़ नथा, लिखत में जेका बिल्कुलु सही, बिल्कुलु नथो आहे अॼु ॾींहं ताईं, उहो था कनि। हाणे इनखे इहो त करणु घटि में जन शहर में हालतूं आहिनि जो राति खां पोइ माण्हू ॿाहिरि घर ई कोन थो निकिरी सघे ऐं अजीब क़िस्म जी सूरत हाल आहे, ख़ौफ़ जो माहौल आहे हिकिड़ो। उन में तव्हां लीगल माण्हुनि खे रोके वञा त तव्हां रखो घर, इलीगल माण्हू वठनि था धंधा, उन पकड़जनि कोन था, फायरिंग जो सिलसिलो हले पियो। इहे शयूं जेके आहिनि इन ते मतिलबु सभु सिक्योरिटी सिचुएशन खे त हिननि खे डील करिणो पवंदो न, सिक्योरिटी जेको करिणो पवंदो, पर इहे त न आहे न त कानून लागू करण वारा इदारा जेका आहिनि आम कॉलोनी में वञे बैरियर कढणु ऐं पंहिंजी हुननि जा थाणा पंहिंजा ऑफिस जेका आहिनि लॉ इन्फोर्सिंग एजेंसी जा उनजे साम्हूं रुकावटूं आहिनि। ईअं पहिरीं त हुननि खे पाण करणु खपे न, पंहिंजो पाण खे ईअं करणु सुठो मैसेज ईंदो, बिल्कुलु सुठो मैसेज ईंदो। उहो पाण ईअं वेठा आहिनि बैरियर पोयां ऐं आम माण्हुनि खे चवनि पिया त न भाउ हटायो त कीअं माण्हू माना कॉन्फिडेंस न ईंदो न माण्हू में कॉन्फिडेंस। सिक्योरिटी हिन हुकूमत खे चलो 27 वज़ीर 25-26 वज़ीर जेके सिंध कैबिनेट जा आहिनि, इहे ख़ुदा करे सिक्योरिटी खे इंश्योर करे वञनि, तॾहिं बि हिननि जी असां सम्झंदो आहे हिननि पघार चङी नमूने सां वरिती ऐं पंहिंजो कमु कयो। पर अबाई साहब वॾी महिरबानी तव्हांजी, फारन साहब थैंक यू वेरी मच। असां गॾु असांजो महिमान मौजूदु हुआ, असां जेको हीउ काबीना में रदो बदल थियो आहे बल्कि वाधारो थियो आहे ऐं उनखे अलावा ब्यूरोक्रेसी में जेका तब्दीली आहे, असांजे पैनलिस्ट जो ख़्यालु हो त इहा रदो बदल कुझु कोन्हे, साॻिया माण्हू आहिनि, कुर्सियूं चेंज थियूं आहिनि, माण्हू साॻिया आहिनि, बल्कि अञा वधीक अबाई साहब जो ख़्यालु हो बल्कि हीअ त माण्हू अञा वधीक पोज़ीशन में आहिनि कुझु सियासी पार्टियुनि खे फेवर ॾियण में। इन ते सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं असांजे निगरान हुकूमत खे नोटिस वठणु घुरिजे ऐं जेकॾहिं जेको माण्हू जेकॾहिं किथे आहे कंहिं पार्टी जी एफिलिएशन हुनजी रही आहे या उहो सपोर्ट करे सघे थो, इम्कान बि आहे त मुंहिंजे ख़्याल में उनखे ट्रांसफ़र करणु घुरिजे। उनखे अलावा सिक्योरिटी सिचुएशन तमामु ज़रूरी आहे। हीअ निगरान हुकूमत सिक्योरिटी सिचुएशन खे जेसिताईं इंश्योर न कंदी त ज़ाहिर आहे फ्री एंड फेयर इलेक्शन जो मसइलो थी वेंदो। उम्मीदवार हिट लिस्ट ते अची विया आहिनि, कुझु उम्मीदवारनि जा नाला हिट लिस्ट ते आहिनि, तंहिंजे करे इनखे यकीनी बणाइणो पवंदो त सिक्योरिटी सिचुएशन सूबे में बहितर रहे त जीअं सभिनी खे लेवल प्लेइंग फील्ड मिली सघे। मोहसिन बबर खे हिन प्रोग्राम ते इजाज़त ॾियो, सदाईं गॾु।